खैरपुर लॻ टनो बस्ती वारे इलाइक़े में नारी जे क़त्ल वारे वाक़े जो सूबाई वज़ीर शाहीना शेर अली नोटिस वरितो आहे। सूबाई वज़ीर शाहीना शेर अली DIG सखर खां वाक़े बाबति तफ़सीली रिपोर्ट तलब करे वरिती आहे। सूबाई वज़ीर शाहीना शेर अली हिदायत कई त वाक़े में मुलविस जवाबदारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे। अव्हां खे आगाह करे रहिया आहियूं खैरपुर लॻ टनो बस्ती वारे इलाइक़े में नारी जे क़त्ल वारे वाक़े जो सूबाई वज़ीर शाहीना शेर अली नोटिस वरितो आहे। सूबाई वज़ीर शाहीना शेर अली DIG सखर खां वाक़े बाबति तफ़सीली रिपोर्ट तलब करे वरिती आहे। सूबाई वज़ीर शाहीना शेर अली हिदायत कई त वाक़े में मुलविस जवाबदारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे। अव्हां खे आगाह करे रहिया आहियूं त खैरपुर लॻ टनो बस्ती वारे इलाइक़े में नारी जे क़त्ल वारे वाक़े जो सूबाई वज़ीर शाहीना शेर अली नोटिस वरितो आहे। सूबाई वज़ीर शाहीना शेर अली DIG सखर खां वाक़े बाबति तफ़सीली रिपोर्ट तलब करे वरिती आहे। सूबाई वज़ीर शाहीना शेर अली हिदायत कई त वाक़े में मुलविस जवाबदारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे। खैरपुर लॻ टनो बस्ती वारे इलाइक़े में नारी जे क़त्ल वारे वाक़े जो सूबाई वज़ीर शाहीना शेर अली नोटिस वरितो आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे कराची खां सिंध TV न्यूज़ जो चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी। जी फयाज़, सूबाई वज़ीर शाहीना शेर अली नोटिस वरितो आहे, वधीक तफ़सील नवां आगाह कजो। तमाशाई जो किरदार अदा कयो, इहो नाक़ाबिल क़बूल आहे। वाक़े जे हवाले सां तफ़सील जेका रिपोर्ट आहे उहा फ़राहम करे वाक़े में जेके जवाबदार आहिनि जारी कंदे पियो हवाले सां जेके दारमान क़ाइमु थिया आहिनि उते घरेलू ऐं सनत जेके औरतूं आहिनि उहो पाण खे अकेलो न सम्झनि ऐं औरतुनि खे कंहिं बि नाख़ुशवास पाण खे नज़र रखंदे खाते सां हेल्पलाइन नंबर जेको राब्तो करणु घुरिजे पूरी तौर ते मदद थी वेंदी, बल्कि वाक़िया उन्हनि जेतिरो अफ़सोस कजे मुतमत जोॻो आहे, बल्कि माइटनि में जेका वेला इहा ठीकु आहे।